अस्सलाम वालेकुम जनाब। मां आहियां इंसाफ़ अली मेमन, तव्हांजे पंहिंजे चैनल सम्झो सम्झायो सां गॾु। जनाब अॼु मुंहिंजो जेको टॉपिक आहे उहो इहो आहे त जेकॾहिं तव्हां यूट्यूबर्स आहियो या तव्हां कंहिं लिंक खे शॉर्ट करणु चाहियो था। लिंक शॉर्ट करण सां मुराद इहा आहे, जीअं तव्हांखे सम्झायां थो कि क्रोम में वञी कंहिं बि वेबसाइट खे जेकॾहिं ओपन कंदो त उनजी जेका लिंक बार आहे, इन में जेका लिंक अचे थी उहो तमामु तवील हूंदी आहे ऐं उन खे जेकॾहिं शॉर्ट करणु चाहियो था त कीअं करे सघो था। अॼु मुंहिंजो इहो टॉपिक आहे ऐं उहो आउं तव्हांखे सम्झाईंदुसि, उहो बि स्पेशली तव्हां एंड्रॉइड मोबाइल में इहो कीअं था करे सघो। इन जा ॿ तरीक़ा आहिनि जेके आउं तव्हांखे सेखारींदुसि। हाणे जनाब वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त मुंहिंजो चैनल आहे सम्झो सम्झायो, उनखे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जो जेको बटन आहे उनखे क्लिक कंदो। उनखे क्लिक करण सां तव्हां खे बेल जो आइकॉन ईंदो, उनखे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां उनखे आराम सां ॾिसी सघंदव। ऐं ईअं तव्हांखे करणु बि खपे, छो त तव्हां जेकॾहिं कुझु सिखणु चाहियो था त आउं हर रोज़ को न को नओं टॉपिक खणी तव्हांजे लाइ नई वीडियो ठाहींदो आहियां जेको तव्हांजे लाइ तमामु मुफ़ीद आहे। ऐं जनाब मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कयो ऐं कमेंट्स में मूंखे ॿुधायो त मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि। जेकॾहिं को सुवालु आहे त उहो बि पुछी सघो था, इंशाल्लाह मां उनजो जवाबु ॾींदुसि। ऐं जनाब मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करण जे लाइ हाणे तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजे वीडियोज़ में बि सब्सक्राइब जो रेड कलर जो बटन आहे, उनखे क्लिक कंदो। ईअं करण सां बि मुंहिंजे चैनल खे तव्हां सब्सक्राइब करे सघो था। हाणे हलूं था वीडियो जी तरफ़। वीडियो जेकॾहिं एंड्रॉइड मोबाइल में तव्हां कंहिं बि लिंक खे शॉर्ट करणु चाहियो था त उन जा ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो त आहे प्ले स्टोर में हिकिड़ी एप्लीकेशन आहे, उनखे डाउनलोड करे सघो था, उन सां बि तव्हां शॉर्ट करे सघो था। ॿियो 2 वेबसाइट्स आहिनि ऐं उन्हनि सां बि तव्हां पंहिंजे जेकॾहिं कंहिं लिंक खे शॉर्ट करणु चाहियो था या कंहिं URL खे शॉर्ट करणु चाहियो था त करे सघो था। हाणे असीं पहिरीं प्रोसीजर जी तरफ़ हलूं था। प्ले स्टोर खे ओपन कयूं था। प्ले स्टोर खे ओपन कंदो ऐं सर्च कंदो URL शॉर्टनर जे नाले सां त जनाब ही विंडो खुली वेंदी। हिन में तव्हां ॾिसी सघो था 4.5 जी रेटिंग आहे। 100,000 पीपुल्स हिन खे डाउनलोड कयो आहे। तमामु सुठी एप्लीकेशन आहे ऐं मूं डाउनलोड करे छॾियो आहे, इन करे मां हिन खे ओपन कंदुसि। ऐं जनाब मूं हिन खे ओपन कयो त मूं वटि जेका विंडो अचे पई इहा तव्हां वटि कोन ईंदी। पहिरियों रजिस्ट्रेशन हूंदो, तव्हां रजिस्टर थी वञो पंहिंजी कंहिं बि ईमेल तां। मां रजिस्टर थी वियो आहियां। रजिस्टर थियण खां पोइ इन खां पोइ इहो पेज खुली वेंदो। इन में ई तव्हां खां उहा URL घुरे पियो जंहिंखे शॉर्ट करिणो आहे। त जनाब हाणे URL जे लाइ जेका पाण खे पंहिंजो ब्राउज़र खोलणो पवंदो। ब्राउज़र खोलियो। ही मूं वटि ब्राउज़र खुलियल आहे गूगल क्रोम ऐं हिन में सपोज़ कयो त मां हिकिड़ी वेबसाइट आहे यूट्यूब खोलियो आहे। इन में कंहिं बि वीडियो खे जेकॾहिं तव्हां करणु चाहियो था, सपोज़ कयो मूं हिकिड़ी वेबसाइट आहे, इन जे URL खे शॉर्ट करणु चाहियो था त तव्हां जेको लिंक बार आहे इन खे थोरी देरि क्लिक कंदो त उनजी लिंक जेका आहे तव्हां ॾिसी सघो था काफ़ी लॉन्ग आहे, इहा अची वेंदी। इन खे मथे कॉपी जो बटन आहे, इन खे क्लिक करे कॉपी करे वठो ऐं पोइ तव्हां उन जेको पाण कयो आहे सॉफ्टवेयर उन खे ओपन कयो। जेका एप्लीकेशन कई आहे जनाब इहा URL शॉर्टनर जे नाले सां आहे। हाणे हिन जो जेको URL बार ॾिनल आहे हिन में थोरी देरि पुश कंदो त पेस्ट जो ऑप्शन ईंदो। पेस्ट कयो। पेस्ट करण खां पोइ ही तव्हां ॾिसो था त ही रेड कलर जो थी वियो आहे, जेको पहिरीं ब्लैक में हो। हाणे रेड कलर खे क्लिक कंदो त थोरी देरि में तव्हांखे हिन लिंक खे शॉर्ट करे शो कंदो। ही जनाब ॾिसी सघो था तव्हांखे तव्हांजी जेका लॉन्ग लिंक हुई या जेका वॾी लिंक हुई उनखे तमामु नंढो शॉर्ट करे छॾियो आहे। हाणे इहा ऑप्शन बि ॾिए पियो, नोटिफाई बि करे सघो था, कॉपी बि करे सघो था, शेयर बि करे सघो था ऐं सेव बि करे सघो था। हाणे तव्हां जीअं मक़सद जे लाइ इस्तेमालु करियो था त इहे करे सघो था। तमामु सुठो सॉफ्टवेयर एप्लीकेशन आहे, इन सां तव्हां लिंक खे शॉर्ट करे सघो था। हाणे हलूं था ॿिए प्रोसीजर ॾांहुं। ॿिए प्रोसीजर में हलंदासीं त उन जे लाइ तव्हांखे गूगल क्रोम खोलणो पवंदो पंहिंजो, या ॿियो को ब्राउज़र खोले वठो, छो त उनखे खोलण सां ही खोले वठो। ऐं हिते तव्हां ॾिसी सघो था ही मूं 2 वेबसाइट्स खोलियूं आहिनि। हिकिड़ी आहे tinyurl.com जे नाले सां जेका तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे। इन में बि तव्हां पंहिंजी ब्राउज़र पंहिंजी लॉन्ग लिंक खे शॉर्ट करे सघो था। इन जो तरीक़ो बि मां तव्हांखे ॿुधायां थो। ही ॾिसी सघो था ही जेका आहे विंडो
कई आहे। इन में तव्हां पंहिंजो जेको लॉन्ग URL आहे उनखे पेस्ट कंदव। पेस्ट कीअं कंदव, हिते थोरी देरि पुश कयो। एंड्रॉइड मोबाइल में जेकॾहिं तव्हां शॉर्ट करणु चाहियो था, थोरी देरि पेस्ट करण सां पेस्ट जो ऑप्शन अची वेंदो ऐं मेक टिनी URL खे क्लिक कंदव ऐं क्लिक कंदव त ही थोरी देरि में ॿियो पेज खुलींदी। थोरी देरि में तव्हां ॾिसंदव ही जनाब, ही तव्हांजो तव्हां ॾिसी सघो था। ही नयो ही जेको आहे तव्हां मोकिलियो हो उनखे शॉर्ट करे छॾियो आहे। हाणे हिनखे तव्हां नई विंडो में खोले बि सघो था। जेकॾहिं खोलणु चाहियो था त ही खोले सघो था। ही जनाब ॾिसी सघो था त नई विंडो में हिन ही पुछे पियो त किथे खोलिया, यूट्यूब जो हो। बहरहाल इहो शॉर्ट करे तव्हांखे खोले सघो था। अच्छा जनाब, हाणे हलूं था ॿी वेबसाइट जेका आहे मूं तव्हांखे ॿुधाइणी आहे, उहा आहे bitly.com जे नाले सां। इहा तव्हां सर्च कंदव गूगल क्रोम में ऐं पोइ खोले वठो। इन में बि तव्हां जेको लिंक आहे उनखे शॉर्ट करे सघो था। उनखे करण जे लाइ सभिनी खां पहिरीं तव्हीं जेको मौजूदा लिंक आहे इनखे रिमूव कयो। रिमूव करण खां पोइ इनखे थोरी देरि पुश कंदव त पेस्ट जो ऑप्शन ईंदो। पेस्ट कयो, ही तव्हांजो जेको लॉन्ग लिंक आहे उहो अची वियो आहे ऐं इनखे शॉर्ट बि करे छॾियो आहे। हेठि बि ॿुधाईंदो ऐं मथे बि ॿुधाए पियो। हाणे तव्हां इन शॉर्ट लिंक खे कॉपी करे किथे बि पेस्ट करे सघो था, पंहिंजी डिस्क्रिप्शन में ॾेई सघो था ऐं इनखे नोटिफाइड बि करे सघो था, कॉपी करे रखी बि सघो था। जनाब इहो हो अॼोको मुंहिंजो टॉपिक। मूं तव्हांखे चाहियो पिए त इहो सम्झायां त कंहिं बि लिंक खे, कंहिं बि URL खे जेकॾहिं तव्हां शॉर्ट करणु चाहियो था, उहो बि स्पेशली एंड्रॉइड मोबाइल में, त कीअं कंदो। उन जा ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो त तव्हां प्ले स्टोर में वञी हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे URL शॉर्टनर जे नाले सां, उनखे डाउनलोड कंदव, उनखे इंस्टॉल कंदव, उन में करे सघो था। उन खां पोइ जेकॾहिं उहो नथा करणु चाहियो त क्रोम में वञी ॿ वेबसाइट्स आहिनि, हिकिड़ी टिनी URL जे नाले सां ऐं ॿी आहे bitly.com जे नाले सां। उन सां तव्हीं पंहिंजे लॉन्ग लिंक खे, लॉन्ग URL खे शॉर्ट करे रखी सघो था, पेस्ट करे सघो था ऐं मुख़्तलिफ़ जॻहनि ते इस्तेमालु करे सघो था। जनाब इन सां गॾु जेको वीडियो आऊं ख़तमु कयां थो, पर ख़तमु करण खां पहिरीं मुंहिंजी रिक्वेस्ट उहा ई आहे त मुंहिंजो चैनल आहे, मुंहिंजो तव्हांजो सभिनी जो चैनल आहे, सिंधी चैनल आहे, सम्झो सम्झायो। इनखे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जो जेको मुंहिंजे चैनल ते बटन आहे उनखे क्लिक कंदव। क्लिक करण सां बेल जो आइकॉन ईंदो, इनखे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजी हर अचण वारे वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां उन खां मुस्तफ़ीद थी सघंदव। ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न भुलिजो ऐं कमेंट्स में मूंखे लिखो त मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि। जेकॾहिं को सुवाल आहे त उहो बि पुछी सघो था। ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे जॾहिं तव्हां हलाईंदव ईअं त उते बि सब्सक्राइब जो रेड कलर जो बटन ईंदो, जंहिंखे तव्हां क्लिक करे ईअं करण सां बि तव्हां मुंहिंजे वीडियोज़, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। इहो तव्हांखे करणु खपे, छो त तव्हांजो पंहिंजो सिंधी चैनल आहे ऐं ईअं करण सां मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थींदी, मुंहिंजे चैनल खे प्रमोशन मिलंदी ऐं आईंदा बि आऊं तव्हांजे लाइ सुठा सुठा वीडियोज़ आणींदो रहंदुसि। इन सां गॾु आऊं तव्हांखे इजाज़त चाहियां थो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़।